नहमदु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, अॼु नई मालूमात खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन अव्हांखे पसंदि ईंदी ऐं 4 रूहानी इलाज खणी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। यकीनन जेकॾहिं असां उन्हनि ते अमल कंदासीं त अल्लाह पाक असांखे उन जो बरकतूं अता फ़रमाईंदो ऐं उन जे अंदरि काफ़ी असांजे लाइ फ़ाइदा आहिनि। त उन खां अॻु में जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटी जे निशान ते क्लिक कयो ताजो असांजी हर अचण वारी नई मालूमात तव्हां ताईं आसानी सां पहुची सघे। त प्यारा दोस्तों, उहे 4 रूहानी इलाज ही आहिनि। जेको माण्हू या मालिक 90 मरतबा पहिरें नंबर ते रूहानी जेकॾहिं इलाज आहे त हीअ आहे, या मालिक जेको 90 मरतबा रोज़ाना ग़रीब पढ़ंदो रहे, रोज़ाना या मालिक 90 मरतबा पढ़े त उहो माण्हू मालदार थींदो ऐं ग़ुरबत खां निजात हासिल कंदो। अल्लाह पाक उनखे मालदार बनाईंदो। नंबर 2, या कुदूसो जेको सफ़र जे दौरान पढ़ंदो रहे त उहो सफ़र जी तमामु थकावटनि खां महफ़ूज़ रहंदो। नंबर 3, या जलीलो जेको 10 मरतबा पढ़ी पंहिंजे माल ते, असबाब ते, ॾोकड़ दौलत वग़ैरह ते दम करे छॾे त उन जो माल दौलत पैसा वग़ैरह हर क़िस्म जी चोरी खां महफ़ूज़ रहंदा ऐं हर क़िस्म जे नुक़सान खां अल्लाह पाक उनखे महफ़ूज़ फ़रमाईंदो। नंबर 4, या फ़ताहू जेको 70 मरतबा पढ़े अल्लाह पाक उन जी हर दुआ मक़बूल फ़रमाईंदो ऐं उन जी हर दुआ क़बूल थींदी। प्यारा दोस्तों, ही 4 रूहानी इलाज हुआ जेके मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कया। इन्हनि में हर हिकु अमल में छा करिणो आहे, अव्वल आख़िर हिकु मरतबो दुरूद पाक पढ़णो आहे। जेकॾहिं असां या मालिक जो विर्द कयूं था त उन में अव्वल ऐं आख़िर में दुरूद पाक पढ़णो आहे। जेकॾहिं या कुदूसो जो विर्द कयूं था त इन में बि अव्वल आख़िर दुरूद शरीफ़ पढ़णो आहे। जेकॾहिं या जलीलो जो विर्द रखूं था, जारी रखूं था, पढ़ूं था त इन में बि अव्वल आख़िर दुरूद पाक पढ़णो आहे। जेकॾहिं या फ़ताहो जो विर्द कयूं था त इन में बि अव्वल आख़िर दुरूद पाक पढ़णो आहे। त प्यारा दोस्तों, ही मालूमात हुई जेका मूं अव्हांजी ख़िदमत में पेश कई। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वरी नई मालूमात में मिलंदासीं। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।